धनतेरस व्यापार, वाह। करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार, राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार। और धंधे सब झूठे जानो, और धंधे सब झूठे जानो, राम नाम को सत कर मानो, राम नाम को सत कर मानो, छोड़ो सब व्यवहार रे मन, छोड़ो सब व्यवहार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार, राम नाम व्यापार, राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार। और धंधों में दुख भरा है, और धंधों में दुख भरा है, राम नाम में सुख धरा है, राम नाम में सुख धरा है, मन में देख विचार हो, मन में देख विचार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार। और धंधे जड़ हैं नहीं कायम, और धंधे जड़ है नहीं कायम, राम नाम चेतन है दायम, राम नाम चेतन है कायम, देवे शांति भंडार राम, देवे शांति भंडार, राम देवे शांति भंडार, देवे शांति भंडार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम राम नाम व्यापार। कहते हूँ भज राम प्यारे, कहती हूँ भज राम प्यारे, कहते हूँ भज राम प्यारे, कहती हूँ भज राम प्यारे, जो भव सिंध से पार उतारे, जो भव सिंध से पार उतारे, कहते वेद पुकार राम, कहते वेद पुकार, करो तुम राम नाम व्यापार, करो तुम
व्यापार राम नाम व्यापार करो तुम राम नाम व्यापार करो तुम राम नाम व्यापार। प्रेम सां चओ श्री राम श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माओं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। ॾियारीअ जो मौक़ो आहे, सभिनी हंधि माण्हू रोशनी कनि था। इहा रोशनी माण्हू इन लाइ कंदा आहिनि जो असांजे अंदर में बि रोशनी थिए। ॿाहिरियों ख़ाली हिकिड़ो ॾेखाव हूंदो आहे, पर पोइ इहो ॿाहिरियों ॾेखाव कॾहिं हूंदो आहे जॾहिं अंदर में बि असांखे रोशनी हुजे। जीवन में रोशनी कीअं थिए, माण्हूअ खे कुझु न कुझु हासिल करिणो पवंदो आहे। अॼु कुझु न कुझु वठण जो ॾींहुं आहे, चवंदा आहिनि धनतेरस आहे। पोइ माण्हू वरी काई शइ वठी ईंदा, सोन जी या बाज़ार जी। दुनिया जूं शयूं पाण वठजनि या न वठजनि कोई फ़ाइदे वारी ॻाल्हि न आहे, पर जेका शइ पाण वटि आहे इहा ई संभाले रखिजे, उनखे ई ठाहे रखिजे, सिंगारे रखिजे, सजाए रखिजे, उन मां कमु वठिजे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। प्रेम सां चओ श्री राम। माण्हू खे सम्झ न हूंदी आहे त पोइ माण्हूअ जी हर का शइ गुम थींदी वेंदी आहे। कुझु बि माण्हूअ खे हुजे, जेकी बि हुजे, ज्ञान आहे, ध्यानु आहे, भक्ति आहे, विद्या आहे, गुण आहे, उन गुण माण्हू कमु न वठे त उहो कोई कम जी ॻाल्हि न आहे। कंहिंखे कोई हुनरु ईंदो आहे, कंहिंखे काई विद्या ईंदी आहे, उहो कंहिंखे ॾिए न, पोइ छा थींदो, उनजी अंदरि अंदरि सड़ी वेंदी। अञा बि असांजे शास्त्रनि में हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखियलु आहे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी सतनाम सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी। हिकिड़ो मगरमच्छ थियो। छो थियो हो जो उनखे बि ख़बर कोन हुई, पर हिकिड़े ॾींहुं कंहिंखे पकड़ी त ख़बर पियसि त भई उनखे पकड़ी, उन खां पुछी मूंखे ई मगरमच्छ जी जुण छो मिली आहे। मगरमच्छ खे छा हूंदो आहे जो अंदर में बाहि पई ॿरंदी आहे, छा थींदो आहे अंदर में, उनखे पेट में छाती सॼे बदन में ॼण बाहि ॿरंदी आहे। पोइ उन पाणीअ में वञी पवंदो आहे त उहा बाहि उनजी थधी थींदी, जीअं नांग हूंदो आहे उनखे अंदर में बाहि पई ॿरंदी आहे। धन आहे न, त उन धन जे करे उहो धन कंहिंखे ॾींदो न आहे, किथे न किथे दॿाए वेंदो आहे। पोइ वञी करे उन ते नांग, अंतकाल जो लक्ष्मी सुमरे ऐसी चिंता में जो मरे, वल वल सरप योनि अवतरे, माई मैनू गोविंद नाम मत विसरे। मूंखे गोविंद जो नालो, परमात्मा जो नालो भुलिजे न, बाक़ी ॿाहिरियों धन गॾु कयमि, दॿाए रखियुमि, हाणे धन ते वरी पाण नांग थी करे अची वेठो, उनखे बाहि ॿरंदी आहे। त उन मगरमच्छ खे बाहि पई ॿरी अंदर में, त उनखे जंहिंखे न पकड़ी उनखे चयसि मूंखे छॾ, मां तोखे ज्ञान थो ॾियां। चई ॿुधाए, पहिरीं मुंहिंजे अंदर में इहा बाहि छो पई ॿरे? चई तूं अॻे जनम में वॾो विद्वान हूंदो हुई, न कर वॾो ब्राह्मण हूंदो हुई, ॾाढी विद्या पढ़े, पर कंहिंखे ॾिनो ई कुझु बि न, कंहिंखे सेखारियो ई कोन। उहा जेका न विद्या सिखे उहा पंहिंजे पाण सां ईअं खणी आहे। चई उनजो त हिकिड़ो कारण हुओ जो मां खणियासीं, को मूंखे साम्हूं अधिकारी मिलियो न। चई न, तोखे अधिकारी ठाहिणो पए। श्री कृष्ण भॻवानु गीता में लिखियो आहे, मां तोखे अर्जुन ई ज्ञान ॾियाईं थो, इहो कंहिंखे ॾिजां न, कंहिंखे न ॾियां, 4 माण्हू ॿुधाईंसि। जेको तपस्काए न हुजे, जेको मुंहिंजो भगत न हुजे, अभक्त हुजे, जेको मुंहिंजी निंदा कंदो हुजे, इदम ते न तपस्काए न भक्ताए कदाच न चा शुश्रूषवे वाचम, जंहिंमें शेवा जी भावना न हुजे उनखे न ॾिजां। 4 ॻाल्हियूं ॿुधाईंसि।
भाई जंहिंमें शेवा जी भावना न हुजे, मुंहिंजी निंदा कंदो हुजे, मुंहिंजो अभक्त हुजे, या तपस्काए तपस्वी संयमी जीवन हुनजो न हुजे, त चइनी खे मुंहिंजो ॾिजा न। अर्जन चयो साईं पोइ अहिड़ा त माण्हू मिलंदा ई न, किथां मिलंदा? चई पोइ उनखे छा कबो? अटकल कबो। संत महात्मा जेको तपस्काए न हूंदो आहे उनखे थोरी घणी तपस्या कराए छॾींदा आहिनि। जीअं मां तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछां, भाई हिकिड़ो क़ाइदो आहे, जंहिं माण्हूअ खे 103 डिग्रियूं बुखार हुजे, 102 हुजे, उनखे इहा पैरासिटामोल जी गोरी न ॾिबी आहे। जे ॾिबी त उनखे रिएक्शन करे वेंदी, अंदरि बुखार उनजो दॿिजी वेंदो, उनखे काई न काई ग़लती थी पवंदी, अंदरि गड़बड़ थी वेंदो। इन करे उनखे उहा गोरी जेका बुखार जी थींदी आहे, जेका ॾींदा हुजो तव्हां सम्झो, घणेई नमूना आहिनि, मेटासिना, क्रोसिना, कहिड़ी बि सम्झो, उनखे न ॾिबी आहे त पोइ छा कबो आहे ख़बर आहे? उनखे बर्फ़ जे पाणीअ जी या थधे पाणीअ जी पटी रखी बुखार खे घटि कबो आहे। जॾहिं बुखार घटि थी वञे पोइ दवा ॾिबी आहे। न कोई गोरी बि न ॾिबी, कोई इलाज ई कान्हे, ईअं कान्हे। सम्झो कोई तपस्काए न आहे त उनखे तपस्काए बणायूं की न? चई हा इहो त कमु करिणो पवंदो न, पहिरीं हुनखे तपस्काए ठाहे। चई तपस्काए ठाहे गीता अॻियां ॾेई छॾीसि, काई ॻाल्हि न। त मगरमच्छ खे उन महात्मा सम्झाए थो, अधिकारी कोन, पर तूं कोशिशि त करी हा न भई कंहिंखे अधिकारी ठाहिण जी। तोखे इहो बि ज्ञान अधिकारी ठही वञे त ज्ञान ॾी हा। पोइ तो कोशिशि कई, अधिकारी न ठहियो, ज्ञान न ॾिनई, पोइ तो जीअं मन में बाहि न भरिया, भई अधिकारी थियो ई न त छा करे सघिबो? इन जो कोई इलाजु न आहे। पर अधिकारी ठहिण जी तो कोशिशि कई, कंहिंखे तपस्काए बणाइण जी, भई तपस्वी तप करण जी कंहिंखे तो सिख्या ॾिनी, भई ॿियो कुझु न, कॾहिं विर्त खणी रखिजो न साईं। हिकिड़ो हो प्रेमी, पोइ उनखे कीअं न कीअं विर्त कंहिंखां रखाइणो, माना उनखे सुबुह सवेर उथारणो हो। ॾाढो ग़रीब थी वियो वरी, पोइ कंहिंखां पुछियईं त भई कोई इलाजु आहे? चई हा इलाजु आहे, पर तूं कंदे ई कान। चई कंदुमि छो न? चई कंदे? चई हा। चई सुबुह जो 4 बजे हिकिड़ा पखी अछा अछा उॾामंदा आहिनि, कॾहिं तव्हां ॾिठा बि हुजनि, रोज़ु ॾिसण में न ईंदा आहिनि, पर कोई छित ते चढ़ी राति जो सुम्हे 4 खां 5 ताईं लंघे त ईअं झुंड जो झुंड हूंदो आहे, 15-20 पखी हूंदा आहिनि, अछा उॾामंदा आहिनि। ख़बर आहे? ॾिठा कंहिं? हा न, हूंदा आहिनि न, कूड़ त नथो ॻाल्हायां न, बराबरि। त चई उहो पखी केरु ॾिसे, पोइ उन सां धीरे धीरे ॾिसण सां उनजी लक्ष्मी वधंदी आहे। पर उहो वीचारो गामड़े में रहंदो हो, सुबुह जो सवेर उथियो 4 बजे, ॾाढी देरि ॾिठई अखियूं, ईअं भई निंड अचेसि। चई पोइ हाणे उथियो हुई आहियां, थोरो वञी हीअ संभाल करे अचां, थोरो हीअं करे अचां, थोरो हीअं करे अचां। सो वियो गऊशाला में, त गांइ वारो जेको खीर आहे न घर पियो खणी वञे। चई ओए खीर बचाई, कढी छॾींदो मई, हीअं करे। चई अॻिते साईं। वियो खेत में, त उहो सामान पियो खणी वञे, अनाज मनाज जेको भई कटिबो न आहे, अनाज भई कणिक घर पियो खणी वञे। छा आहे उहो ध्यानु रखियईं, माना ईअं 5 जॻहियुनि ते संभाल कई, सामान केरु खणी न वञे, केरु उथो सवेर भई 5 बजे सेठ सवेर थो कम खे लॻी वञे, सुबुह सवेर सभु कमु थी वञे हली। 3 महीना वीचारो जाॻियो सही, 3 महीने में हुनखे पखी ॾिसण में आयो ई कोन। छा चयमि? उन माण्हूअ सां मिलियो। चई यार 3 महीना थिया आहिनि, रोज़ु ॾिसंदो आहियां, पखी नज़र कोन आयो। चई पखी आई या न आई, तूं शाहूकार थी वियो आहीं? चई हा शाहूकार त थी वियो आहियां। चई पोइ कीअं थिए? चई हीअं चोरी पचाए हीअं थिए न, हाणे वरी कमु बि सभु टाइम सां करे ॾियनि, आउं बि कमु कंदो आहियां, त पोइ उन जो फल मिलंदो ई न। चई पोइ कमरूप इहो पखी अथई, ॿियो पखी अछो अलाए आसमान में हूंदो आहे, अलाए न हूंदो आहे, मूंखे ख़बर न आहे। हुनखे छा अटकल ॿुधाई कीअं न कीअं सुबुह जो सवेर उथण जी। पर मां घणेई चवां, तव्हां थोरी न मञींदा सवेर उथी करे भई अची वञो हिते, ईअं थोरी कंदा। खणी कारकतनि जा ॾींहं अची वेंदा, ॿिया ॾींहं तव्हां बि न अचो। थोरो ई चइणो संतनि जो, हेतिरो मञिबो आहे, हेॾो अरूभरू मञिबो या? अॼु वरी घणो फ़ाइदो छो पए, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। तव्हांखे छा पियो ॿुधायां न भई, उनखे तपस्काए ठाहे करे कजे की न? त मगरमच्छ हो, उन कंहिंखे विद्या कोन ॾिनी, उनखे न सम्झायो त तूं न विद्या कंहिंखे ॾीं हा, कंहिंखे तपस्काए बणाई हा, कंहिंखे थोरो घणो भॻवान जो भगत बणाई हा, टको पैसो भॻवान जी भक्ति, ॿियो कुझु न। भई सत्संग में गारियूं ई ॾेई जाए, प्रेम सां चओ श्री राम, ऐं प्रेम सां न चओ त वरी पोइ विड़ी करे राम चओ, चओ ई कोन था चओ भला। मां त दॿ कढी चवां त नथा चओ, भई राम चओ, राम चओ, राम चओ, ईअं जोर सां बि चई, दॿ कढी बि ऐं करे थो ॾेखारे, वेठा कोन थो तव्हां सां, प्रेम सां चओ श्री राम। मिड़े कीअं न कीअं राम जपाइणो,
मुंहिंजो कमु आहे तव्हां खां राम जपाइणो, फल त भॻवानु ॾींदो न, मूंखे थोरी को घरां पैसा कढणा आहिनि। आऊं आहियां पको काठ, कंहिंखे कुझु ॾियां कोन्हे, पर भॻवानु तव्हांखे पाण ई ॾेई छॾींदो, त हू ॾिए थो, ॻाल्हि साॻी न आहे। ऐं आऊं ॾेई छा ॾींदो, भॻवानु त घणेई ॾींदो न, हुनखे त हेॾो ॾियण में कोई तकलीफ़ कोन्हे, मूंखे हेॾे ॾियण में बि तकलीफ़ हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। कीअं न कीअं भॻवान खे राम नाम जो वापारु बाबा कयो, जीअं वापारु कंदव कुझु न कुझु तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। पर अॼु आयो गफ़लत में टाइम विञाईंदव, अॼु आयो खिटपिट में टाइम विञाईंदव, अॼु आयो गह पीअ में टाइम विञाईंदव, अॼु आयो निंड में टाइम विञाईंदव, अॼु आयो वक़्तु विञाईंदव, त पोइ ॾंड बि मिलणु खपे। ई न फल जो भॻवानु ॾिए थो, भॻवानु ॾंड बि ॾींदो आहे, ऐं इन करे ई फल न ॾींदो आहे। उहो ॾंड मूंखे ॾियण जी ताक़त कान्हे, छा चयमि? ऐं बि फल तव्हांखे ॾियां खणी चवां भई भॻवानु हिनखे सोनो करे छॾे, पर सुभाणे जे ग़लति करे त ॾंड केरु ॾिए? उहो त आऊं ॾियां कोन्हे, त भॻवान खे बाबा फल बि तूं ॾे, ॾंड बि तूं ॾे, ॿई कमु खां करे छॾ। सही सदी ॻाल्हि न आहे भई तव्हांखे फल ॾींदो भॻवानु, फल ॾींदो उहो कहिड़ो बि कमु कयो, गफ़लत कयो, निंड कयो, तकलीफ़ कयो, आलस कयो, अजायो टाइम विञायो त ॾंड बि भॻवानु तव्हांखे ॾींदो। सही सदी ॻाल्हि आहे, न मञो त न मञो, मूंखे कोई तकलीफ़ न आहे, ॾंड ॾियण वारो वेठो आहे। ऐं जेकर तव्हां भई जाॻो था, राम नाम जपियो था, भॻवान जो भॼन कयो था, पंहिंजो वक़्तु मिड़ई अजायो नथा वञायो, वक़्त खे सजायो कयो था, वक़्त खे सजायो वञी कर संतनि में मिठो जस हरीअ जो ॻाइणु रोज़ु घुरिजे, ऐं भॻवान जो जस ॻायो था त भॻवानु तव्हांखे फल बि ॾींदो। मूंखे काई तकलीफ़ न आहे, ऐं ईअं ई वेठो आहियां, हेॾा वारा हेॾा वेंदा, हेॾा वारा हेॾा वेंदा, असां पंहिंजी मौज में वेठा आहियूं। पर बाबा कंहिंखे ॾंड खपे ऐं कंहिंखे सुठी आशीर्वाद खपे। छा खपे? जेकी खपे ओड़ो कमु करिणो पवंदो। मूंखे कोई चवण जी ज़रूरत न आहे भई तव्हां जे सुठो कमु कंदा आहियो, सवेर उथी करे 12 महीना भॻवान जो नाम ई जपींदा आहियो, सवेर उथी ईंदा आहियो, अची करे सुबुह जो भई शामिलु थींदा आहियो, आरती में शामिलु थींदा आहियो, आरती जी मूंखे गॾु कराईंदा, त ओतिरो फल तव्हांखे मिलंदो। पक ई ॻाल्हि आहे, न ईंदा त न मिलंदव न मिलंदव ॾंड मिलंदव, ईअं मिलंदो सही, कुझु बि मिले, चाहे फल मिले चाहे ॾंड मिले। छा चयमि? ॿिन्ही मां तव्हांखे कुझु बि मिलंदो, जेकी कंदा सो मिलंदो। आलस कंदा त आलस जो फल मिलंदो, ऐं जे सुठो कमु कंदा सुठो फल मिलंदो। रावण खे सम्झाइण वास्ते बि 4 ॼणा विया, हनुमान बि सम्झायो, अंगद बि हुनखे सम्झायो, पहिरीं शूर्पणखा बि वञी करे सम्झायसि, अड़े मुंहिंजी नक कटिजी वई त कटिजी वई। छा चयईंसि? शूर्पणखा रावण जी भेण हुई। केरु हुई? हा, उहा छा पई चए रावण खे? 2 हिकिड़ा तपसी आया आहिनि, तुंहिंजा जेके भाउर 1400 आहिनि, यका खर ऐं दूषण 2 मुखिया, बाक़ी 1398 ॿिया 1400। उन्हनि सभिनी खे मारे छॾियईं, मुंहिंजो ही हाल करे छॾियो अथनि। तूं हाणे रावण कोई जवाबु कोन, आख़िर हिकिड़े अखर चयईंसि। कहिड़ो चयईंसि? मुंहिंजी नक कटिजी वई त कटिजी वई। छा चयईं? मुंहिंजो नक कटियो सो कटियो, हाणे तुंहिंजो। छा चयईंसि? हाणे बाबा तव्हां बि पंहिंजे रावण वांगुरु हिकिड़ी भई राम जी सिख्या न मञो त न वञो, रावण जी मञींदा, पंहिंजो नक बचाइजो रावण वांगुरु हर भरू, ॿिए कोई ॻाल्हि न आहे। त कीअं? अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया। अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया। वरी चओ, अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया। अकुल बिना तोरे चारई वेला विञाया। हाणे मथे ते मौत जे आये सभई समा समाया। हाणे मथे ते मौत जे आये सभई समा समाया। अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया। अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया। तोरे चारई वेला विञाया। तोरे चारई वेला विञाया।
हिकिड़ो ज्ञान हिकिड़ो गुरु तोखे ज्ञान जे ख़ातिर चारई वेद पढ़ाया हिकिड़ो गुरु तोखे ज्ञान जे ख़ातिर चारई वेद पढ़ाया पढ़ी न पुरझे सिखी न सुरझे पढ़ी न पुरझे सिखी न सुरझे चारई वेद लजाया पढ़ी न पुरझे सिखी न सुरझे चारई वेद लजाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विनाया अकुल बिना तोरे चारई वेला विनाया तोरे चारई वेला विनाया तोरे चारई वेला विनाया ॿियो उमिर जा चारई वेला गफ़लत में तो गवाया ॿियो मेरे जा चारई वेला गफ़लत में तो गवाया पीरिय में भी प्रीरिय में वरी सीता हाणे पीरिय में वरी सीता ने कुटुंबी कत्ल कराया पीरिय में वरी सीता ने कुटुंबी कत्ल कराया हो अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विनाया अकुल बिना तोरे चारई वेला विनाया हनुमान ट्यों लंका साड़े अंगद अखर अलाया हनुमान जो लंका साड़े अंगद अखर लाया दोपन खाए खर दूषण जान सुपन खाए खर दूषण जान नक कन तक पाया सुपन खाए खर दूषण जान नक कन तक पाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विनाया अकुल बिना तोरे चारई वेला विनाया चौथों अवस्था सुपन सुखोपत जागृत खे भी जलाया चौथों अवस्था सुपन सुखोपत जागृत के भी जलाया तुरिया में भी कीन तरे तो दुनिया में भी कीन करे तो मोह ममत है माया तुरिया में भी कीन करे तो मोह ममत है माया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विनाया अकुल बिना
वझ चारई राम ॾिना वझ तोखे समझी न समझाया चारई राम ॾिना वझ तोखे समझना समझाया सभई वझ पहला जविनाए सभई वझ पहला जविनाए हाणे ममण मचाया हा सभई वझ पहला जविनाए हाणे ममण मचाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया हाणे मथे ते मौत जे आयो सभई समा समाया हाणे मथे ते मौत जी आए सभई समा समाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया अकुल बिना रावणा तोरे चारई वेला विञाया तोरे चारई वेला विञाया तोरे चारई वेला वेला विञाया चार तोखे ॻाल्हियूं सम्झाइण लाइ चार मिलियूं पहिरीं गुरूअ तोखे चार वेद पढ़िया रावण खे तो पढ़ियो रावण बि पढ़ियो असां बि पढ़ियासीं पर हो पढ़ी करे पुरझो न सुणी करे सम्झो न सिखी करे सुरझो न चारई वेद लॼाए छॾी अड़े तूं वेद पढ़े पर हली न त छा थियो तूं पढ़ाई त कई गुरूअ सिखिया त हली न त छा थियो ॿियो उमिरि जा चार वेला आहिनि जागृत में सिखी आहे सुपने में संतन महात्मा जो दर्शन करियां सुषुप्तीअ में परमात्मा सां रूह रिहाण करियां तुरिया में तद्रूप थी हा पर तो उहे चारई उमिरि जा वेला बि ईअं करे छॾिया तोखे हनुमान सम्झायो अंगद सम्झाए चारई ॿई 1400 भावर तुंहिंजा उन्हनि खां न सिखिए न सम्झे त उहे 1400 मरी तूं वरी किथे बचंदे शूरपण खां तोखे सम्झाए चइनी सम्झाए चइनी चार ॻाल्हियूं सम्झाए वरी तोखे चार अवस्थाऊं आहिनि थियण चार अवस्थाऊं उमिरि जा चालई बचपन में न सिखे बचपन खे पंहिंजे राम नाम जे भॼन में लॻाई हा ओॾी महिल विषयनि खां पासे जवान उहो किशोर अवस्था में सम्झी हा जवानीअ में सम्झी हा न त पीरीअ में सम्झे पीरीअ में त पाण सीता खे हाणे पंहिंजे कुटुंब खे ई क़तल कराए छॾी चइनी अवस्थाउनि में सम्झे न सम्झे चइनी उमिरियुनि में न सम्झे ऐं चार वेद पढ़ी करे न सम्झे चइनी ॼणनि तोखे सम्झायो तॾहिं बि न सम्झे हाणे चारई राम तोखे वच ॾिना पर विञाए छॾी इहे चार वेला चार वक़्त चार दफ़ा हर कंहिंखे भॻवानु सम्झाईंदो उमिरि असांजे बचपन में न कयोसीं काई ॻाल्हि न आहे किशोर अवस्था माना थोरो टीन एज छा चइनि हा किशोर अवस्था सम्झ में न ईंदी आहे पोइ ईअं त टीन त ईंदी आहे न भई 12 त छॾे ॾियो 11 खे छा चइबो 11 खे छा चइबो अंग्रेज़ीअ में 11 ऐं 12 खे 12 हाणे उन खां पोइ 7 नंबर ॻणिजो टीन ईंदा 7 में 13 में टीन ईंदो आहे 14 में ईंदो आहे 15 में ईंदो आहे 16 में ईंदो आहे ईअं न 16 ईंदो आहे न पोइ 7 में ईंदो आहे 17 पोइ 18 19 न त गिह जो टीन खाई करे न गिह जो दॿो खाओ था सॼो राम जो नालो जपियो त कीअं कमु चइजे पोइ गिह तव्हांखे नुक़सानु करेगी न करे गिह जो टीन न खाइजो इहा टीन एज आहे इन में ई सम्झी नाम जपियो आहे न त पोइ टीन खे न त न खणी छॾियो टी त सम्झो था 20 30 40 ऐं पोइ 50 60 हाणे 70 80 90 जेतिरो था सम्झो
पोइ त एतिरी उमिरि खां वधी 100 त अलाए कंहिंजी थिए न थिए, पर एतिरे में नाम जपे वठिजो। जे 3 में बि न जपियो, 30 में बि न जपियो त कॾहिं जपींदा, पोइ त मरणो ई पवंदो। इन करे भॻवान जो नाम जपे, राम नाम जो वापारु सौदो कयो। अॼु धनतेरस आहे, राम नाम जो धन वठो। धन दुनिया में घणेई आहिनि, पर तुलसीदास और कबीरा सब जग निर्धना, चओ कबीरा सब जग निर्धना, धनवंता नहीं कोई, धनवंता नहीं कोई, धनवंता सोई जानिए, धनवंता सोई जानिए, जंहिंखे राम नाम धन होय। के राम नाम धन हो। माण्हू पिया सोन वठण वञनि, बर्तन वठण वञनि, स्टील लोहो वठण वञनि। अड़े बाबा सचो धन आहे उहो राम नाम जो, उहो हिते वठो त धनतेरस सची बची असांजी थी पवंदी। बोल श्री कृष्ण चंद्र भगवान।